अल्लाहुम्मा आमीन। जे ही जाते ही आया पानी बारो चल जी हुज्जत हो तो हुजूर सी मुँह कमीनी के ही हो जा पाइन पेर में ते जुतिय न जेही अज़लों आरी जौम जे पले आऊं पे पो विसारे वेही तन के चन के आऊं किय वेहार या अल्लाह या रहमान या रहीम या करीम रब जल जलालहु मौला अज 24 ज़ुल्क़अदा अल्लाह लतीफ़ फ़कीरानी जे दरगाह ते साईं कोरट जो रीडर मोहतरम साईं कुर्बान अली सातो साईं लखु सलवात पढ़ाया न्याज कयो अथऊं कुर्बान अली साईं जो को खैर जो की गुलामी पंहिंजी बारगाह में खैर उहद जबल जे लिखण कबूल फरमा कुर्बान अली सातो साईं के साईं जे अमा मिट्टी के भाइरन के भेनरुन के क़यामत ताईं आबाद फरमा ओ मौला कुर्बान अली साईं जी पारत थई पिरी कुर्बान साईं जी पारत थई न जा ज़ाहिरी ग़ैबी मसला हल थी वञन कुर्बान साईं जी मदद फरमा कुर्बान साईं के सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा ओ मौला साईं जा क़यामत ताईं सजण सामूं कजाइन जे दुश्मनन के निस्तो नाबूद फरमा रब अल्लाह दी फ़कीरानी जो वास्तो थी साईं एडवोकेट वकील मुजाहिद हुसैन फुलपोटो साईं जा क़यामत ताईं बेड़ा पार फरमा साईं गुलाम शबीर अब्बासी साईं के नबी साईं जे नियाणिन जो वास्तो थी रोज़ी में ज़ाहिरी ऐं ग़ैबी गंज अता फरमा ओ मौला साईं गुलाम रसूल मंगी साईं जो जेको पोटो अब्दुल रऊफ मंगी चार कनाए उनके सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा ज़ार अल्लाह बख्श काशकेली साईं जा मंठार अली शेख साईं जा बच्चा घर क़यामत ताईं आबाद फरमा मां दिल जो उजड़ियों गालियों मिठा तोखे न चवां त भला कंहिंखे चवां रब अमा सैयदा मासूम बीबी सकीना अमा सुबरा सलाम अल्लाह अलैहा जो वास्तो थी मुझी मदद कर मदद फरमा मोहम्मद इसाक अब्बासी साईं जो बेड़ो तार मोहम्मद ज़ीशान फुलपोटो साईं के गंजोता फरमा कुर्बान सातो साईं के जे भी अॼु दुआ जे लाइ चयो उन्हनि सभिनी जो बेड़ो तार उस्ताद सालार विसर साईं के उनजे बचड़न के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं जे मुल्तान वारी न्याणी उनजे सभिनी घर वारनि के सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा महबूब जी उम्मत के फिरके वारियत खां बचा अल्लाह दी फ़कीरानी मस्त जो वास्तो थी रब असांजो बेड़ो तार रब बेड़ो तार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे